हमास के ख़त्म करण जी आड़ में फ़लस्तीनी जी नस्लकशी, इसराइल जी नॉन स्टॉप बमबारी गज़ा के बाहि जो गोलो बणाए छॾियो। फ़लस्तीनियुनि जो नाओ निशान मिटाइण लाइ वाइट फास्फोरस जो इस्तेमाल, यहूदी फ़ौज जी ज़मीनी कार्रवाई भी जारी। हमास तरफ़ां मज़ामत, गज़ा अंदरि छिती वेड़, इंटरनेट ऐं मोबाइल सर्विस बंद, मुकम्मल मवासिलाती ब्लैकआउट। इलाइक़े जो दुनिया सां राब्तो काटा हमलनि में वधीक 400 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 7,703 थी वियो, 21,000 ज़ख़्मी। गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली गज़ा में बिना देर जंगबंदी जो ठराव मंज़ूर करे वरितो। ठराव जे 120 मुल्कनि तरफ़ां हिमायत ऐं 14 जी मुख़ालफ़त। कैनेडा, जर्मनी, बरतानिया समेत 45 मुल्कनि वोटिंग में हिसो न वरितो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे नुमाइंदे मुनीर अकरम जो चवणु आहे त इसराइल फ़लस्तीनी जी हक़नि जी लताड़ करे रहियो आहे। गज़ा में बिना देर जंगबंदी थियणु घुरिजे। इसराइल जंगबंदी बाबति गॾियल क़ौमुनि जो ठराव रद्द करे छॾियो। हमास खे मुकमल तौर ख़त्म करण जो ऐलान। इसराइली परडेही वज़ीर जो चवणु आहे त हमास खे दाइश वांगुरु ख़त्म कयो वेंदो। नाणे वारी निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर चयो आहे त मुल्क में महांगाई ख़तम न पर घटि थी वई आहे। मईशत खे बहाल करण जी कोशिश कई पई वञे। हुकूमती क़दमनि सबबि मईशत बहाल थी रही आहे। ज़राअत जे शोबे ते ध्यानु ॾेई मुल्की मईशत जे मसइलनि खे हल करे सघिजे थो। सिंध जी निगरान हुकूमत गैर कानूनी परडेहिनि जी नेकाली लाइ ऑपरेशनल प्लान जी मंज़ूरी ॾेई छॾी। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जो चवणु आहे त 1 नवंबर खां गैर कानूनी परडेहिनि जी नेकाली जो कमु शुरू थी वेंदो। हाजी कैंप कराची, जैकाबाद ऐं हैदराबाद में होल्डिंग कैंप्स क़ाइमु कई वयूं आहिनि। खैरपुर में हथियार बंदन ॿुधणीअ ते वेंदड़ ॻोठाणे हिकु पुलिस एहलकार खे क़तल करे छॾियो। हिकु पुलिस एहलकार मर्निंग पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी। सर्च ऑपरेशन दौरान पुलिस सां मुक़ाबले में हिकु हथियारबंद मारिजी वियो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। सकरन भरिसां मुबैना तौर चइनि जवाबदारनि पारां नींगरीअ सां इज्तमाही ज़्यादती। केस दाख़िल थियण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थिया। वारसनि जो एहतजाज। मीरपुर माथिले भरिसां 3 साल अॻु अगवा थियल नारी मुल्तान मां बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त नारी ज़ुलेखा छॼड़ खे मुल्तान मां बाज़ियाब करायो आहे। सुभाणे खेसि अदालत में पेश कयो वेंदो। कुंभ पुलिस अॼु सुबुह गिरफ़्तार कयल जवाबदार जब्बार उर्फ जब्बू शेख खे हाफ़राए करे मुक़ाबले ज़रिए गिरफ़्तारी ॼाणाए छॾी। पुलिस ॻोठ बहारी फुलपोटरे वेझो जवाबदार जब्बार उर्फ जब्बू शेख ऐं नजबुद्दीन ब्रोही खे फुर्तियल मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करण जी दावा कई हुई। कुझु कलाकनि बाद पुलिस जवाबदार जब्बार उर्फ जब्बू शेख खे हाफ़राए करे छॾियो। नौशेरो फिरोज़ पुलिस बि 3 ॾींहं अॻु मोटरसाइकिल चोरी कंदे शहरनि हथां पकड़ियल चोर खे अॼु हाफ़राए करे छॾियो। जवाबदार शहबाज सियाल खे मोटरसाइकिल चोरी कंदे शहरनि पकड़े पुलिस हवाले कयो हो। पुलिस अॼु मुक़ाबलो ॼाणाए जवाबदार शहबाज सियाल खे हाफ़राए कराए छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे वरी हल्की बरसात। मलीर, जमालशाह ऐं ॿियनि शहरनि में गड़े सां वसकारो। गुपचाणी, सिरहाड़ी, शहदादपुर, दौलतपुर, सफ़न ऐं ॿियनि नंढनि शहरनि में बरसात सबबि बिजली बंदि। वर्ल्ड कप जी मैच में ऑस्ट्रेलिया सख़्त मुक़ाबले खां पोइ न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾेई छॾी। रविंद्रा जी शानदार सेंचुरी, मिचल जी 50 बि पंहिंजी टीम खे कामयाबी न ॾियारे सघी। ॿी मैच में नीदरलैंड बांग्लादेश खे 87 रन्सनि तां शिकस्त ॾेई छॾी। 4 विकेटूं वठण ते मैकरन मैन ऑफ द मैच करार।